जय श्री झूलेलाल। अॼु मां तव्हांखे हिंद में सिंध जे उॾेरोलाल मंदिर जा दर्शन कराईंदसि। जी हाँ, मां आई आहियां सिंधियुनि जे 2 लख घरनि वारे आबादी वारे शहर अजमेर जे दिल्ली गेट रोड ते वसियल झूलेलाल धाम मंदिर में। हिन मंदिर जो बाहरी बनावट ही मंदिर जी भव्यता ॿुधाए थी। हिन मंदिर में वॾे से हॉल मां अंदर वञी गर्भगृह जा दर्शन थींदा, जिते तव्हां भगवान झूलेलाल जी प्रतिमा उन्हनि जी असल सवारी नीरे घोड़े ते दर्शन ॾींदी। गॾु में तव्हांखे देवादिदेव महादेव सां गॾु ॿिए देवी देवताउनि जा बि दर्शन थींदा। हिते झूलेलाल साईं जा अलॻ-अलॻ स्वरूप में दर्शन थींदा। हिते साईं खे झुलाइण वारो झूलो 1947 खां पहिरीं जो आहे। हिते जगियल जोत साहिबी 1947 में सिंध खां दादा श्री होतचंद लोगानी जिन पंहिंजी माता श्री रामीबाई रेवाचंद लोगानी जिन सां गॾु खणी हिते स्थापित कई। अचंभे जी ॻाल्हि ही आहे, हिन मंदिर जे हेठां खूह खोटायो वियो आहे, जो कि रोड खां केवल 1 फुट हेठि आहे, जंहिंसां आम जनता बि प्यास बुझाईंदी आहे। असांखे दादा श्री प्रभु लोगानी जिन ॿुधायो, हिन खूह में सिंध जे उॾेरोलाल मंदिर जे बालंबो साहिब खूह मां आयल जल बि मिलायो वियो आहे ऐं मंदिर में थियण वारा पूज्य बहिराणा साहिब बि हिते ही तारिया वेंदा आहिनि। हिन मंदिर में पहिरें ऐं ॿिए माले ते कमरा ठहियल आहिनि ऐं वॾा हॉल बि ठहियल आहिनि, जेके सिर्फ़ मांगलिक कमनि लाइ ही ॾियो वेंदो आहे। तव्हां कॾहिं अजमेर अचो त हिन मंदिर जा दर्शन ज़रूर कजो, जिते हिंद में बि बालंबो सहित स्वरूप खूह जा दर्शन थींदा। जय श्री झूलेलाल।